नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त गोसपुर मां ख़बर ॾींदालो। गोसपुर शहर ऐं भरपासे वारे इलाइक़नि में रोलू ऐं चितन कुत्तनि जो आज़ार घटिजी न सघियो। रोलू कुत्तन ॻोठ मारक भयो जो रवासी दीदार भयो खे कुछ ॾींहं अॻु ॾाढे ज़ख़्मी करे विधो हो। सरकारी अस्पताल में कुत्ते जे चक वारी वैक्सीन अस्पताल अमले पारां न ॾियण ते मुतासिर ऐं संदन जे वारसनि ऐं शहरियुनि जो दीदार भयो राणू ओगई ऐं एजाज शेख जी अॻवानी में अस्पताल जे मेन गेट अॻियां अची ऐं मुज़ाहिरो करे अस्पताल अमले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वे। मुज़ाहिरे मीडिया अॻियां दाईंदे चयो त कुछ ॾींहं अॻु रोलू कुत्तन ॾाढे ज़ख़्मी कयो हो, पर सरकारी अस्पताल जे अमले चिते कुत्ते जी चकण वारी वैक्सीन कोन कई, जंहिं सबब प्राइवेट मेडिकल स्टोर खां पैसनि एवज़ वैक्सीन कराए मुज़ाहिरीन जो वधीक चवण हुयो त मज़दूरी करे पेट जो सफ़र गुज़ार कंदा आहियूं, पर हाणे कुत्तनि जे ॿिन ॼणनि ॾाढियल मुतासिरनि खे सिफारिश तौर ते वैक्सीन लगाई वई आहे ऐं असांखे कुत्ते जी चक वारी वैक्सीन करण खां सरकारी अस्पताल अमले पारां जवाब ॾींदे ओपीडी मां ॿाहिरि कढी छॾियो आहे, जेका असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। मुज़ाहिरीन डीएचओ कंदकोट तोड़े डिप्टी कमिश्नर कश्मीर एड कंदकोट मुनवर अली मिठियाणी का मुतालबो कयो त बिना कंहिं देर जे अस्पताल अमले खिलाफ कार्रवाई करे कुत्ते जे चकण वारी वैक्सीन मुहैया करे गिनती खत्म कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।